अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जिया पेज जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे महबूब ॾेखार त ख़बर पवे त तूं कीअं आहीं। जॉन बेलाचर्ड हिकु दफ़ो वरी बेंच तां उथी बीठो, पंहिंजनि कपिड़नि जी इस्त्री ठीकु कयाईं ऐं ग्रांड सेंट्रल स्टेशन में माण्हुनि जे ईंदड़ वेंदड़ हुजूम में निहारणु लॻो। हज़ारे माण्हुनि जी अचु वञु जारी हुई, कुलो कुले सां लॻी रहियो हो। संदसि निगाह जो भटकण हुन हसीना लाइ हो जंहिंखे हुन कॾहिं बि अॻु में कोन ॾिठो हो, ऐं हुन खेसि चयो हो त संदसि हथ में गुलाब जी ॻाढ़ी कली हूंदी। संदसि चाह फ्लोरिडा जे हिकु लाइब्रेरीअ में 13 महीना पहिरीं पैदा थियो हो। खाने मां हिकु किताबु खणंदे ऐं हुन जा वर्क वराईंदे खेसि किताब जे मवाद न मोहियो हो, बल्कि उन्हनि लफ़्ज़नि घायल कयो हो जेके पेंसिल सां हाशियनि ते लिखिया विया हुआ। ख़ूबसूरत तहरीर लिखण वारे जे अंदर जी सूंहं खे ज़ाहिर करे रही हुई। किताब जी शुरूआती सिफ़े ते हिन अॻूणे मालिक जो नालो ॻोल्हे लधो हो, मिस हॉल्स माइनल। हिन हिकु ॾिघी जाखोड़ कई ऐं नेठि संदसि एड्रेस हथु करे वरिताईं। हूअ न्यूयॉर्क शहर में रहंदी हुई। बेलाचर्ड खेसि ख़तु लिखियो जंहिंमें पंहिंजो तारीफ़ कराईंदे खेसि वरंदी ॾियण लाइ अर्ज़ु कयो हुआईं। ॿिए ॾींहं ते ई संदसि जहाज़ ॿी महाभारी लड़ाईअ में हिसो वठण लाइ बंदरगाह छॾे वियो हो। ईंदड़ साल ऐं हिकु महीने ताईं हिननि ख़तनि वसीले हिक ॿिए सां राब्तो रखियो। हर ख़त ॼण त दिलि जे ज़रख़ेज़ ज़मीन में पोखजंदड़ को ॿिज हो, हिकु रूमान चाह परवरिश वठी रहियो हो। बेलाचर्ड खांसि हिकु तस्वीर जी फरमाइश कई, पर हुन इनकार करे छॾियो हो। संदसि ख़्यालु हो त जे हू दिलि सां साणसि चाह रखे थो त उन सां को बि फ़र्क़ु नथो पवे त हूअ कीअं लॻे थी। आख़िरकार उहो ॾींहुं आयो जॾहिं हू यूरोप मोटियो ऐं हुन न्यूयॉर्क जे ग्रांड सेंट्रल स्टेशन ते शाम जो 7 वॻे जी मुलाक़ात तइ करे छॾी। तूं मूंखे सुञाणे वठंदे, हॉल्स बेलाचर्ड खे लिखियो, मुंहिंजे हथनि में ॻाढ़े गुलाब जी कली हूंदी। हाणे शाम जा 7 थिया हुआ ऐं हू सेंट्रल स्टेशन ते बीठल उन छोकिरीअ लाइ वॼाए रहियो हो जंहिंजी दिलि सां खेसि शदीद मुहबत हुई, पर जंहिंजो चहिरो हिन कॾहिं बि कोन ॾिठो हो। हाणे अॻिते जी कहाणी बेलाचर्ड जी पंहिंजे वातां ॿुधो। हिकु नौजवान औरत मुरां अची रही हुई। संदसि जिस्म मुनासिब ऐं कदु डिघो हो, कननि जे पापड़ियुनि वटि भूरा घुंडीदार वार किरी रहिया हुअसि। संदसि अखियूं नीरे रंग जूं हुयूं। साए लिबास में हूअ ईअं लॻी रही हुई ॼण बहार जहिड़ी थी वई हुजे। मां हिन ॾांहुं वधणु लॻुसि ऐं मूंखां उहो बि विसरी वियो त को संदसि हथनि में ॻाढ़े गुलाब जी का कली कान हुई। मां जीअं ई हुन ॾे वधुसि त हिकु शरारती मुर्ख संदसि चपनि ते आई। मुंहिंजो रस्तो तो रोकीं छा खुलासी? हुन भुणकियो। मूंखे ॼण पाण ते को ज़ाब्तो न हो ऐं मां अलाए छो साणसि काफ़ी वेझो थी वियो हुउसि जो ओचितो मुंहिंजी निगाह संदसि बिल्कुलु पोयां बीठल हिकु अधड़ोट औरत ते पई जेका 40 जी उमिरि टपियल हुई ऐं जंहिंजा अछा वार संदसि टोप में बि झरकी रहिया हुआ। हूअ थुल्ही थंभरी हुई ऐं संदसि थुल्हा मुरा नंढी खुड़ीअ वारे सैंडल में फाथल पिए लॻा। साए वॻे वारी छोकिरी हिकदमि अॻियां रवानी थी वई। मूंखे लॻो ॼण मुंहिंजा 2 धड़ थी विया हुआ। मुंहिंजी ख़्वाहिश साए वॻे वारीअ जे पोयां वञण जी हुई ऐं ॿिए तरफ़ मुंहिंजे साम्हूं उहो वजूद बीठल हो जंहिंजी चाह सही नमूने सां जुदाईअ जे ॾुखियनि घड़ियुनि में मूंखे सहारो ॾिनो हो ऐं हाणे हूअ मूं साम्हूं बीठल हुई। संदसि पीलो नरम मुख अहसासाती थिए लॻो ऐं संदसि अखियुनि में मोहबत जी चमक हुई। मूं हिकु लम्हो बि कोन लॻायो। मुंहिंजे हथनि आसमानी रंग जे चमड़े में मढ़ियल उन जे किताब खे आॾो कयो जेको मुंहिंजे पारां साणसि मिलण लाइ हिकु निशानी हो। हीअ मोहबत न हुई, हीअ त उन खां बि को वॾो क़ीमती जज़्बो हो, कुझु ॿियो हो जंहिंखे मुहबत सां भेटे नथो सघिजे। हिकु अहिड़ो साथ, हिकु अहिड़ी दोस्ती जंहिंजी शुक्रगुज़ारी मूंखे सॼी ॼमार करणी हुई। मूं पंहिंजा कुल्हा सिधा कया, खे सल्यूट कयो ऐं आसमानी रंग जो किताबु वधाईंदे चयुमि, मां लेफ्टिनेंट जॉन बेलाचर्ड आहियां ऐं उहा पक सां मिस माइनल आहियो। मां केॾो न ख़ुशकिस्मत आहियां जो पंहिंजी मुलाक़ात थी आहे। पाण मानी खाइण हलूं। लॻो पिए मायूसीअ जे करे निड़ी घुटिजी रही हुई, पर बहरहाल मूं पाण खे संभाले वरितो हो। औरत जो मुख हिकु भरपूर मुर्क सां भरिजी वियो।
मूंखे ख़बर न आहे पुट त हीउ सभु छा आहे, हुन चयो। पर उहा जेका साए वॻे वारी छोकिरी हाणे हाणे तो अॻियां लंघी वई आहे न, उन ई मूंखे मिंथ कई हुई त मां थोरी देरि लाइ गुलाब जी उहा ॻाढ़ी कली हथनि में खणां। ऐं हुन चयो त जे तूं मूंखे मानी खाइण जी आछ करीं त मां तोखे ॿुधायां त उहो रोड परियां हिकु वॾे रेस्टोरेंट में तुंहिंजे इंतज़ार में वेठल आहे। हुन मूंखे उहो चयो त उहो हिकु क़िस्म जो इम्तिहान जो नमूनो आहे। माइनल जे ज़हानतुनि खे साराइण को ॾुखियो कमु न हो। दिलि जी असुलु हालति त उहा आहे त हू ग़ैर छिकींदड़ ॾांहुं माइल थिए। जग मशहूरु लेखक होसाई लिखे थो, मूंखे पंहिंजो महबूबु ॾेखार, मां तोखे सभु ॿुधाए छॾींदुसि त तूं कीअं आहीं।